हदीस ते मूंखे हिकु ॿी हदीस यादि अची वई आहे जेका इन हदीस जी मज़ीद वज़ाहत कंदी। जी त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मनक़ूल आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस खे नक़ल करे त इब्न उमर खां पुछियो वियो त जेकॾहिं कोई शख़्स ऐं पंहिंजे लाइ बि उहो शख़्स पुछे थो त आउं ख़ुरासान खां वठी करे काबतुल्लाह ताईं पंहिंजे वालिदैन खे यानी वालदा खे मां खणी आयुसि ऐं हज करायो, मनासिक के हज सॼा अदा कया, हू बिल्कुलु ज़ईफ़ आहे, एतिरी आउं ख़िदमत कई आहे, छा उन वालदा जो हक़ अदा थियो? त इब्न उमर रज़ी अल्लाह ताला फरमायो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां इहा ॻाल्हि पुछी वई त नबी इस्लाम फरमायो त वालदा जे पेट में जॾहिं तव्हां हुयो त उन जो जेको हिकु खां ॿ क़दम जो जेको अहसासु आहे ऐं जेको बदिलो आहे उहो बि अदा न थियो, उहो बि अदा न थियो। तव्हां हितां अंदाज़ो लॻाए सघो था त हिकु तरफ़ जेकॾहिं शरीयत तव्हांखे हज ऐं उमिरे जो हिकिड़ो सवाबु ऐं उनजो तव्हांखे इरादो आहे, ॿियो ॿिए तरफ़ वालदेन, त वालदेन जी ख़िदमत जो जेको अजर आहे इन्हनि शयुनि खां वधीक आहे। बाक़ी हर अमल जी हिकिड़ी नोइयत हूंदी आहे। बाज़ मरतबा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां मनक़ूल आहे हज जो जेको मक़सदु आहे ऐं हज जो जेको फ़लसफ़ो आहे ऐं हज जी जेकी फ़र्ज़ियत आहे उनखे मुक़दम करार ॾिनो वियो आहे। लेकिन मजबूरी तरह सां जॾहिं असां हदीस जो मुतालियो कयूं था त उन्हनि में अहिड़े तरीक़े हिकु हदीस आहे जीअं जहाज ते हिकिड़ो शख़्स वञी रहियो हो, उनजा वालिदैन जेके आहिनि उहे ज़ईफ़ी उमिरि में हुआ त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे जहाज जे लाइ बि, हालांकि शरीयत जो वॾो हुकुम आहे, जहाज जे लाइ बि उनखे मना कयो ऐं पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत जे लाइ। उनजो असुलु बुनियादी वजह छा आहे, एॾी अहमियत? मतिलबु जी सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त काइनात जो जेको वजूदु आहे उहो वालिदैन ते आहे, इंसानियत जी जेकी अफ़ज़ाइश थी आहे उहा बि वालिदैन ते आहे। ऐं उनखां बाद में ॾिसो तव्हां त वालिदैन जॾहिं नौजवान आहिनि, ताक़त में आहिनि, त उन्हनि खे एतिरी ताक़त, एतिरी सलाहियत आहे जो हू पंहिंजी सॼियूं मुकमल सलाहियतूं पंहिंजी औलाद ते ख़र्चु कनि था, कमाई जे हवाले सां, राति जो निंडियूं, उनखां बाद में उन्हनि जा जेके बि वसाइल आहिनि उहे उन्हनि ते ख़र्चु कनि था। उनखां बाद में जॾहिं सभु शयूं उन्हनि ते ख़र्चु कनि था, हाणे जॾहिं वॾी उमिरि में पहुचनि था, ज़ईफ़ी जी उमिरि में, बुज़ुर्गी जी उमिरि में, हाणे असुलु आज़माइश औलाद जे लाइ तॾहिं आहे। जेकॾहिं तव्हां नौजवान आहियो, जवान आहियो, त हिन वक़्तु जेकॾहिं औलाद नाफ़रमानी करे थी त वालिदैन जे हवाले सां वालिदैन खे एतिरो फ़िक्र न आहे ऐं वालिदैन खे उनजो एतिरो ॾुख नथो थिए। जॾहिं हू ज़ईफ़ थी वञनि था, गोया की ज़ईफ़, गोया की हीउ ॿार थी आहे, जीअं तूं पहिरियां ॿार हुयो, तुंहिंजी तरबियत करनि पिया। इन जे करे अलाह ताला दुआ बि इहा सेखारी त पंहिंजे वालिदैन जे लाइ दुआ घुरो त अलाह मुंहिंजे वालिदैन ते रहम कर जीअं जो उन्हनि मूं ते बचपन में रहम कयो। त अहिड़े ई तरीक़े सां जॾहिं सलाहियतूं मुकमल तौर ते ख़र्च थी वञनि थियूं वालिदैन जूं, हाणे पौढ़ाई में पुॼनि था, हाणे जेकॾहिं उहो अहिड़े क़िस्म जो अमल करे वेंदा जेको औलाद खे नागवार महसूसु थिए थो, त पोइ उन ते जेकॾहिं उफ़ जो हिकिड़ो लफ़्ज़ु इस्तेमालु थी वियो त उन ते बि शरीयत क़ुर मजीद तव्हांखे फ़ौरन धमकी ॾिनी त उफ़ बि न कजांइ। हालांकि उफ़ में कोई तकलीफ़ न आहे, लेकिन हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था जेकॾहिं उफ़ खां बि हल्को लफ़्ज़ु हुजे या को जेकॾहिं को हुजे हा त उहो बि हराम आहे। असां केॾो आसानी सां अॼोके दौर जी जॾहिं मां ॻाल्हि कयां त इरफ़ान साहिबु असां केॾो आसानी सां पंहिंजे वालिदैन खे झिड़कंदा बि आहियूं, दड़का बि ॾींदा आहियूं, ॻाल्हाईंदा बि आहियूं। हीउ उहो पासो जेको असांखे हुकुम ॾिनो वियो आहे, पर अगरि असां ख़ुदा न ख़ास्ता अलाह साईं सभिनी खे माफ़ु करे, पर अगरि असां नाफ़रमानी असां करे रहिया आहियूं उन जे बाबति छा फ़रमान आहे? असल में अलाह ताला माफ़ु फ़रमाए। ॾिसो तव्हां त जीअं मुफ़्ती साहिब बि फ़रमायो त अलाह ताला जी इबादत खां बाद में, अलाह ताला जी इबादत खां बाद में अलाह ताला वालिदैन जे हुक़ूक़ खे बयानु कयो आहे। हालांकि नमाज़ जे लाइ असां ॿुधंदा आहियूं त नमाज़ छॾण सां एतिरो गुनाह आहे, जहन्नुम आहे, वग़ैरह वग़ैरह, त वालिदैन जी नाफ़रमानी अलाह ताला शिरक करण खां बाद में, शिरक उहो गुनाह आहे जंहिंमें इंसान जी मग़फ़िरत न थींदी, उन खां बाद में वालिदैन जी नाफ़रमानी आहे। मां सम्झां थो इहो हिकिड़ो अहिड़ो लामुतनाही गुनाह आहे जंहिंखे बयानु नथो करे सघिजे, एतिरो ख़तरनाक गुनाह आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त जेको शख़्स वालिदैन जो नाफ़रमान थिए थो, अलाह ताला जी इहा सुन्नत आहे त उनखे दुनिया जे अंदरि बि अज़ाब चखाए थो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, यानी मुख़्तलिफ़ परेशानियूं थियूं, वसाइल में उनजी औलाद जो बीमार थियणु, इन जो पंहिंजो, यानी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिन जे मथां आज़माइशूं ईंदियूं रहंदियूं ऐं अलाह ताला जे तरफ़ खां इहो बि हिकिड़े क़िस्म जो गुनाह आहे। ऐं फ़क़ति ईअं न त हाणे इहो दुनिया जे अंदरि इन जे मथां इहे तकलीफ़ूं अची वियूं, हाणे इहो आख़िरत खां फ़ारिग़ आहे, आख़िरत में सुवालु न कयो, न, आख़िरत जो अज़ाब अलॻि आहे।